मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिंध जे अंदरि कुझु ॾींहं पहिरियां IBA टेस्ट वरिती हुई स्कूल म्यूज़िक टीचर लाइ। त सिंध जे अंदरि इहो इशू हले थो, म्यूज़िक टीचर न खपनि। मां बि इन ॻाल्हि खां एग्री न आहियां, छो जो सिंध जी तइलीम तव्हांखे मां इहो रीज़न थो ॿुधायांसि, असां बाइकाट था कयूं म्यूज़िक टीचर लाइ, त इहे असांखे बिल्कुलु बि न खपनि स्कूलनि जे अंदरि। वजह इहा आहे सिंध जी तइलीम 100% पोइते आहे। तव्हां ॾिसो न स्कूलनि में 70% तइलीम अहिड़ा स्कूल आहिनि जिते तइलीम हलंदी ई न आहे। 30% उहे जेके हाणे नवां उस्ताद थिया आहिनि, कुझु उहे तइलीम अॻिते आंदी आहे। तव्हां ॿुधायो त अहिड़े स्कूलनि में तइलीम हिकु त आहे न सरकारी स्कूलनि में, ॿियो वरी म्यूज़िक टीचर रखंदा, छा इहे स्कूल शागिर्द कंहिं कमीशन पास करे सघनि था, का सुठी जॉब वठी था सघनि? इहे अगरि म्यूज़िक टीचर थींदा त उते म्यूज़िक हलंदी, उन ते त म्यूज़िक खां बाद जेके इहे ॿुधंदा शागिर्द, उहे शागिर्द इहो सिंगर ई पैदा थींदा। छा इहे सिंगर असांखे पैदा करणा आहिनि? अॻिते ॿियो माना दुनिया तरक़ी थी करे, तइलीम सां शऊर थो अचे, पर असां त अफ़सोस सां नओं इहो कमु आयो आहे। ॾिसो न, इस्लाम जेको चवंदा आहिनि, असां सभिनी जो यकीन आहे न इस्लाम ते, त इस्लाम जे अंदरि स्कूल में इस्लाम इनियाव ॾिनो वञे न, त पोइ बि असांजे इस्लाम न आहे। सिंध जी तइलीम तव्हां ॾिसो न, टीचर कंहिं कंहिं स्कूल में हिकु हूंदो, पर उहो बि कंहिं न कम जो हूंदो, उहो माना परफेक्ट न हूंदो, हुनखे कंहिं शइ जी ख़बर ई न हूंदी, पर नाले में हुनखे का टेस्ट हुन पास कई हूंदी, अंधी मंदी हुन में थी वियो आहे। हाणे काफ़ी दोस्त हिन खां मुंहिंजे हिन वीडियो खां पोइ नाराज़ थींदा ज़रूरु, जेके म्यूज़िक सां प्यारु कनि था या म्यूज़िक जा पाण म्यूज़िक वारा हूंदा, सिंगर हूंदा। त हाणे मां इंतिहाई मूंखे ॾुख थियो आहे, मां चवंदो सिंध गवर्नमेंट खे इहो फ़ैसिलो वापसि वठणु खपे स्कूल में। हा, अगरि म्यूज़िक टीचर जेके थिया आहिनि, इन्हनि खे ॿिए कंहिं इदारे में जॉब ॾिनी वञे। असां हिन ॻाल्हि मां एग्री आहियूं त उनखे कंहिं न कंहिं इदारे में जॉब ॾिनी वञे, क्लार्क थियनि या ॿी का बि सुठी स्किल अगरि हुन में आहे, त तव्हां हुनखे का ॿिए कंहिं इदारे में न, तव्हां तइलीम में स्कूल में कहिड़े हिसाब सां हुनखे तव्हां टीचर रखी वेठा हो न। असां हिन खां बाइकाट कयूं था, कंदासीं। राशिद महमूद सुमरो बयानु ॾिनो आहे, असां राशिद महमूद सुमरे जे हिन बयान जी हिमायत कयूं था। सही फ़ैसिलो कयो हुन, पूरी सिंध इहो इल्तिजा थी करे त बराए महिरबानी इहे जेके म्यूज़िक जा टीचर आहिनि, बराए महिरबानी इहे वापसि वठनि फ़ैसिलो। म्यूज़िक जे टीचरनि खे इहो जेको ऑफर ऑर्डर मिलिया आहिनि, इहे वापसि वठी करे कंहिं ॿिए सुठे इदारे में ई हुनखे का जॉब ॾिनी वञे। म्यूज़िक जा टीचर असांखे स्कूलनि जे अंदरि नथा खपनि। सिंध जी तइलीम सदाईं पोइते आहे। हाणे ॾींहों ॾींहुं अञा इहे म्यूज़िक टीचर थींदा त इहा तइलीम पोइते थी वेंदी। इहे ई शागिर्द, इहे जेके बि शागिर्द निकिरंदा, इहे सिंगर ई निकिरंदा, तइलीम हिकु बि न हूंदी। ॿिया मुल्क तरक़ी था कनि। एतिरे करे पाकिस्तान जे अंदरि अचूं न, पंजाब ॾिसो न, पंजाब तइलीम सां अॻिते निकिरी वई आहे। KPK बि कुझु अॻिते निकिरी वई आहे। बलोचिस्तान काफ़ी हद ताईं पोइते आहे। सिंध थोरो अॻिते आहे, पर सिंध जे इहे सिंगर पैदा थींदा त ज़ाहिरी आहे तइलीम ॾींहों ॾींहुं 100% पोइते थी वेंदी। महिरबानी, थैंक यू।